अस्सलाम वालेकुम। आऊं शरण कुमार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टीचर यूट्यूब चैनल। अॼु आऊं तव्हांजे लाइ हिकु स्क्वायर रूट जी तमामु शार्ट ट्रिक वठी आयो आहियां जेको ईंदड़ PST GST HST जे एग्ज़ाम में बि इहो क्वेश्चन अची सघे थो ऐं इहो तमामु विदिन सेकंडनि में तव्हां इहो हल करे सघो था। इन लाइ जंहिं दोस्तनि मुंहिंजो चैनल यूट्यूब अञा ताईं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿायो त ईंदड़ जेका बि नई वीडियो उहो तव्हां ताईं पुॼी सघे। अचूं था पाण पंहिंजे कम था त उन लाइ तव्हांखे हिननि जा स्क्वायर रूट तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे। इहो आम माण्हू खे बि ख़बर हूंदो जेको पढ़ियल लिखियल थो हूंदो त हिकु जो स्क्वायर हिकु, ॿ जो स्क्वायर 4, 3 जो 9, 4 जो 16, 5 जो 25, ईअं 10 जो 100, ही सभिनी खे ख़बर हूंदी। त अच्छा, स्क्वायर रूट में हिकिड़ा परफेक्ट आहिनि ऐं हिकिड़ा इम्परफेक्ट बि आहिनि। त इम्परफेक्ट जो कीअं स्क्वायर रूट उहो पॉइंटनि में ईंदो आहे। जीअं मिसाल तौरु हिकिड़ो आहे 27 जेको इम्परफेक्ट आहे। पहिरीं असां ॾिसंदासीं त ही 27 जेको आहे उहो असांजो हिननि में ॾिसंदासीं कहिड़े अंग जो स्क्वायर रूट आहे। माना 25, 5 ऐं 6, 25, 6, 36, ठीक है। 25 ऐं 36 माना 5 ऐं 6 जो स्क्वायर रूट जे विच में आहे 27। त असां हेठे छॾे ॾींदासीं, मथे खणंदासीं, मथे छा जो आहे 5 जो आहे। त असांखे ख़बर पइजी त 5 ऐं समथिंग ईंदो। त असां वधीक साल करण जे लाइ 5 जो स्क्वायर 5 जो डबल थी वियो 10 ऐं 5 जो आहे 25, 27 फर्क़ु घणो 2 आहे। हाणे 2 भाङे 10 हिन जो मक़सदु आहे 2, ठीक है, पॉइंट 2। त हीअ आयो असांजो 5.2 असांजो हिन जो इम्परफेक्ट डिजिट जो स्क्वायर रूट। जेकॾहिं असां हिकिड़ो ॿियो मिसाल तौरु खणूं, हल 43 आहे त असां ॾिसंदासीं त पहिरीं इहो 43 हिन डिजिट्स में कंहिं में अचे पियो 36, 49, माना 36 में ऐं 49 जे विच में अचे पियो। त 49 खे असां छॾे ॾींदासीं, 36 खणंदासीं। 36 छा जो स्क्वायर आहे 6 जो आहे। त असांखे ख़बर पइजी वई त मतिलबु 43 जेको आहे उहो 6 ऐं समथिंग ईंदो। हाणे समथिंग अॻियां पॉइंटनि में केतिरा डिजिट आहिनि उहो कीअं मालूम कंदासीं। उहो मालूम करण जे लाइ असां 6 जो डबल छा थी वियो 12। इन 43 ऐं 36 जो फ़र्क़ु आहे 43 ऐं 7, ठीक है। तो 7 के ऐं 12, 7 के वंड करे छॾंदासीं सिंपल। 12 खां 5 12 60, 6 12, अच्छा नथो लॻे पॉइंट ॾिसी 5 12 60, 6 12 72, 5 12 60, बाक़ी बचा 10, ॿुड़ी 100, 8 12 96, माना पॉइंट 8 5 8 आयो 5 8, बस 2 पॉइंट का 2 डिजिट ताईं इहो एप्रोक्स, अच्छा अप्रोक्सीमेटली, माना इम्परफेक्ट जेको बि डिजिट आहे उन जो जेको बि माना स्क्वायर रूट आहे उहो पॉइंटनि में ईंदो ऐं एप्रोक्सीमेट ईंदो, ठीक आहे। हीअ त इम्परफेक्ट थी वियो। जेकॾहिं असां परफेक्ट खणणु चाहियूं, को परफेक्ट अदद आहे त पोइ उनजो छा थींदो। मिसाल तौरु हिकिड़ो परफेक्ट अदद आहे 2809। त पोइ असां पहिरीं हिननि खे जोड़नि में विराईंदासीं ऐं ॾिसंदासीं त पहिरें जोड़े जो यूनिट डिजिट छा आहे, इकाई 9 आहे। हिननि में ॾिसंदासीं 9 कंहिं में अचे पियो, हिकिड़ो अचे पियो 3 में, ॿियो अचे पियो 7 में, माना हिकिड़ो 3 में अचे पियो, ॿियो अचे पियो 7 में, बाक़ी 28। हाणे 28 ॾिसंदासीं त हिननि में कहिड़े डिजिट जे स्क्वायर में अचे पियो 5 5 25, 6 6 36, माना 25 ऐं 36 जे विच में अचे पियो। त हाणे ॾिसंदासीं त हिन 36 के वेझो आहे या 25 के वेझो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे 25 के वेझो आहे, 36 के परे आहे, 25 के वेझो आहे, त असां खणंदासीं 5 ऐं हिन में हेठियूं डिजिट छॾे ॾींदासीं, मथियूं खणंदासीं 53 थी वेंदी। हीअ आयो असांजो हिन जो स्क्वायर, ठीक आहे। हिकिड़ो मिसाल आउं तव्हांजे लाइ हिकिड़ो ॿियो बि खणी वठां। 39 69, इन जो बि असां स्क्वायर रूट कढण जे लाइ असां पहिरीं हिन खे जोड़े में विराए छॾूं ऐं जोड़े जी पहिरीं जेको इकाई आहे
उहो ॾिसंदासीं 9 आहे 9 हिननि मां साॻी तरीक़े ते हिकिड़ो 3 में ईंदो, हिकिड़ो ईंदो 7 में, बाक़ी 39 हिननि में ॾिसंदासीं त छा में अचे पियो। 39 अचे पियो असांजो 36 ऐं 49 में। हाणे इहो बि ॾिसंदासीं त असांखे हिन में वेझो छा के आहे, 36 के आहे या 49 के आहे। 36 के आहे त असां 6 खणंदासीं ऐं हिते हेठि छॾे ॾींदासीं, मथियो खणंदासीं 63। ठीकु आहे। अच्छा, इहो ट्रिक सिर्फ़ु 4 डिजिट आहिनि तॾहिं इस्तेमालु थींदी आहे। जेके 4 खां वधीक डिजिट आहिनि, 5 आहे 6 आहे त उन जे लाइ वरी ॿी ट्रिक आहे, उहो जेको ईंदड़ ट्रिक ईंदो वीडियो में तव्हांजे लाइ। हाणे बसि एसिताईं, महिरबानी।